होम मिनिस्टर साहब ने अभी कुछ दिनों पहले कुछ सिंध के डाकुओं को माफी दिलवाई है। अगर आप देखें डाकुओं की जो तादाद है उससे बेरोजगार नौजवानों की तादाद है जो दुनिया से माशरे से टकरा जाते वो दोबारा हथियार उठा लेते। तो मुझे उम्मीद है कि अगर सिंध गवर्नमेंट हमदर्दाना तौर पर इंसानी हकूक की बुनियाद पर इस बात पर तवज्जो देगी तो मुझे उम्मीद है कि मेरा सिंध का नौजवान तालीम हासिल करने में कामयाब हो जाएगा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां GM खोखर। अॼु जी अहम ख़बर उहा आहे त 14 लख जे लॻभॻि 33 सालनि खां मथे उमिरि वारनि बेरोज़गार नौजवाननि जी आख़िरी उमेद सिंध असेंबली में दफ़न थी वई आहे। तहरीक इंसाफ़ जे मुंतख़ब नुमाइंदे शबीर कुरैशी लखें बेरोज़गार नौजवाननि जी उमेदनि खे पूरो करण लाइ ठहराउ आंदो, जंहिंखे PP सरकार उहो चई मुखालिफ़ कई त उहो अदालती हुकम जे ख़िलाफ़ वर्ज़ी में अचे थो, लेकिन अदालत सगोरी उहो वाज़ह हुकुम मौजूदु नाहे त हुकूमत चाहे त काबीना मां उमिरि पूरी कंदड़ नौजवाननि खे उमिरि में रिआयत ॾेई बेरोज़गार ॾेई सघे थी। अॼु जो मौज़ू कंहिं सियासी बहस खां वधीक वॾो आहे। हीअ ख़बर कंहिं अख़बार जी सुर्ख़ी खां वधीक ॻरी आहे। हीअ ख़बर उन्हनि ख़्वाबनि बाबति आहे जेके हर ॾींहुं मरनि था। उहे ख़्वाब जेके हिकु नौजवान राति जो ॾिसे थो ऐं सुबुह जो बेरोज़गारी इन्हनि खे टोड़े छॾे थी। अॼु असां ॻाल्हाईंदासीं सिंध जे बेरोज़गार नौजवाननि जी ख़ामोशी दर्द ते। सोचियो, हिकु नौजवान जंहिं वटि डिग्री आहे, उमेद आहे ऐं घर जी उमेद बि आहे, पर उहो हर ॾींहुं हिकु ई जुमिलो ॿुधे थो, नौकिरी नाहे। हू सुबुह सवेर घर मां निकिरे थो, CV हथ में, अखियुनि में उमेद ऐं दिलि में हज़ार सवाल, पर शाम ताईं हू साॻी ख़ाली हथनि सां वापसि अचे थो ऐं घर में वालिदीन जो सवाल हूंदो आहे कॾहिं नौकिरी मिलंदी, ऐं हिन वक़्तु को जवाबु नाहे हूंदो सवाइ ख़ामोश सुॾकनि ऐं हिकु अंदरि सुबुह जी उमेद खां सवाइ। मसइलो सिर्फ़ु नौकिरियुनि जी घटिताई नाहे, मसइलो आहे वधंदड़ बेरोज़गार, सरकार तोड़े खांगी इदारनि में महदूद भर्तियूं, उमिरि जी हद जो दॿाउ ऐं ख़तमु न थींदड़ उमेदूं। सिंध में लखें नौजवान अहिड़ा आहिनि जेके पढ़ियल आहिनि, क़ाबिल आहिनि, पर सिर्फ़ु उमिरि जी हद सबबु नाहल थी वञनि था। हीउ को क़ानूनी मसइलो नाहे, सिर्फ़ु हिकु इंसानी अलमियो आहे। ताज़ो सिंध असेंबली में हिकु ठहराउ पेश थियो। मुतालबो छा हो? सरकारी नौकरियुनि में 15 साल उमिरि जी रिआयत ॾियण जो। दलील बि उहो ई हो, नौजवान बेरोज़गार आहिनि, उमेदूं ख़तमु थी रहियूं आहिनि, वालिदीन कर्ज़ खणी पढ़ाए रहिया आहिनि, पर ऐवान में उहो ठहराउ रद्द थी वियो। पर सिंध में हज़ारें सवाल पैदा करे वियो त छा नौजवान जो दर्द एतिरो घटि आहे? छा नौजवाननि में उमेदनि खे हमेशह लाइ काग़ज़नि में दफ़न कयो वियो आहे? हुकूमत जो मौक़िफ़ आहे त क़ानूनी हदूं नथा लताड़े सघूं। सुप्रीम कोर्ट जा बि फ़ैसिला आहिनि, मेरिट ऐं बराबरी ज़रूरी। पर नाज़रीन, छा क़ानून में इंसानियत जे विच में हिकु ख़ाल आहे जिते नौजवान सिर्फ़ु उमिरि जी हिकु अदद सबबु ॿाहिरि थी वञे थो? हीउ निज़ाम सवाल थो करे त छा डिग्री खां वधीक उमिरि अहम आहे? हिकु अंदाज़े मुताबिक़ सिंध में लखें नौजवान बेरोज़गार आहिनि ऐं लखें नौकिरियुनि जे इंतज़ार में आहिनि। हज़ारें हर साल उमिरि में हद पार करे वञनि था। पोइ छा थिए थो? ख़्वाब ख़तमु थी वञनि था, हौसला दफ़ल थी वञनि था ऐं उमेदूं बि आहिस्ते आहिस्ते मिटिजी वञनि थियूं। नाज़रीन, हिकु घर में माउ पंहिंजे पुट खे ॾिसे थी। हू हर ॾींहुं इंटरव्यू ॾेई अचे थो, हर ॾींहुं उमेद सां, हर ॾींहुं नाकामी सां मोटे थो। माउ चुप आहे, पर अखियुनि में सवाल आहिनि। छा मुंहिंजो पुटु मुस्तक़बिल सिर्फ़ु इंतज़ारु आहे? हीअ सिर्फ़ु ख़बर नाहे, हीअ हिकु नस्ल जो दर्द आहे। बेरोज़गारी सिर्फ़ु माशी मसइलो नाहे, हिकु समाजी ज़ख़्म आहे जेको उमेदनि सां भरिजी सघे थो, पर उहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं क़ाइम अली शाह जहिड़ा हुकुमरान ॿीहर हुकूमत में अचनि। अहिड़ियूं ख़बरूं ॾिसण लाइ असांजे चैनल FIR खे सब्सक्राइब कयो ऐं असांजो फेसबुक खे फॉलो कयो।